या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदा। कुरान बणी तो या न तो बणी। ए नबी असां तोखे शाहिद बनाए मोकलियो सी। मूं अर्ज कियो त लफ्ज़ नबी जी माना है गैब जे ख़बरुन बुधाइण वारो। ए गैब जे गुछ जे गालियुन बुधाइण वारा असां तोखे शाहिद बनाए मोकलियो आ। तू शाहिद आई पुट। शाहिद उहो थींदो जेको मामलो ॾिसण वारो हुजे। जे ॾिठो न हुजे मौजूद न हुजे वो शाहिद न थी सघंदो आ। मुंहिंजा दोस्तो मदीने वारो साईं अॻियनि ते भी शाहिद, पोयनि ते भी शाहिद, तो ते भी शाहिद, मूं ते भी शाहिद। अज जेको करमाबाद में जलसे में अचे मिटड़ी ते वेठो ही मदीने वारो साईं अज जे जलसे जो भी शाहिद आ। क्या मजे ॾियारे मदीने वारा साईं चौंदा मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम ही थई मुंहिंजा आशिक, ही थई मुंहिंजे मोहब्बत वारा के लुंड के पिताफी के चाचड़ के केड़ी कौम के केड़ी कौम। पर जेॾीमल या अय्युहन नबी जे जलसे जो सॾु मिलियुनि पंहिंजा कम छॾे कारोबार छॾे हिन महफ़िल में अची हाज़िर थिया हुया मदीने वारो साईं शाहिदी ॾींदो। एॾो वॾो शाहिद हुजे हुज़ूर शाहिदी ॾियनि त हिननि मूं ते सलातो सलाम वेही पढ़ियो। वरी बेपारी जी नमाज गॾिजी जमायत करे पढ़ी हुयनि। मदीने वारे साईं जी ज़ात असां ते शाहिद हुजे त पक सां इंशाअल्लाह जन्नत मिली वेंदी। इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा। ओ मुझा सोना हबीब तोखे शाहिद बनायो सी। पर शाहिद केंते शाहिद केंजे मता तफसीर खाजिन जिल्द 3 सुफ़ो नंबर 430 इमाम खाजिन तो रिवायत आने त महबूब के रब सभिनी नबियन जे मथा शाहिद बनायो। अगर के नबी जा कौम वारा इनकार कंदा त असां के नबी पैगाम सही न पहुंचायो, असां के दीन जी खबर न हुई त क़यामत जे ॾियारे में रब मिठे मोहम्मद करीम के उतारींदो। महबूब तू शाहिदी ॾे त मूसा पंहिंजी कौम के पैगाम पहुंचायो हो या न, ईसा पंहिंजी कौम के पैगाम पहुंचायो हुयो या न, हज़रत नूह पंहिंजी कौम के रब जो ॻाल्हियूं पहुंचायूं हुयूं या न, हज़रत सुलेमान, दाऊद, यूसुफ, जुलकरनैन, दानियाल हिन नबियन पंहिंजे कौमुनि के पैगाम पहुंचायो हुयो या न। इन्हनि सभिनी नबियन ऐं उन जे उम्मतुनि जी शाहिदी ॾींदो मुंहिंजो दिल पर मोहम्मद करीम। पुट हुजूर ज़ाहिर त सनदन विलादत थी 12 रबीउल अव्वल 571 ईस्वी। ज़ाहिरी जिंदगी मुबारक जी शुरुआत इतों थी पर मालूम थियो त मुंहिंजो महबूब उन वक्त में भी हुयो जॾहिं आदम नबी बणिजी आयो। जॾहिं नूह धरती ते पैगाम पहुंचाए त हुजूर उन वक्त में भी शाहिद हुया। जॾहिं हज़रत मूसा तबलीग पे कई मदीने वारो उन वक्त में भी शाहिद। तॾहिं त क़यामत जे ॾियारे शाहिदी ॾींदा न। अब ॻाल्हि समझ में अचेव थी? नबी सोने जो शान समझो था अॻियनि जे मथां भी शाहिद। वरी महबूब सोना शाहिदन अलल खल्क कुल्लुहुम यौमल क़ियामत। क़यामत जे ॾियारे में मदीने वारा साईं सारी मखलूक ते शाहिद थींदा। अॻियनि नबियनि जा शाहिद, नबियनि जे उम्मतुनि जा शाहिद,
पंहिंजे दौर जे सहाबन जा शाहिद, ताबइन जा शाहिद, तबो ताबइन ते शाहिद, मुंहिंजा दोस्तो पहिरीं सदी वारनि ते शाहिद, 2 सदी 3 सदी, पर अॼु 15 सदी आ। हिन दौर में तुंहिंजे मथां बि शाहिद, मुंहिंजे मथां बि शाहिद आहे।